तुंहिंजी शुक्र जो सजदो आहे ऐं इन जी वजह इहा ई आहे त जेके हिननि जा विटनेस आयल हुया। तव्हां ॾिसो शुरू खां वठी बुरहान चांहि ॾियो हिकिड़ी प्ली ऑफ एलिबाई वरिती। हू हुनजो स्टेटमेंट इहा हुई त मां ऑन स्पॉट न हुयमि ऐं मां जलसे में मौजूदु हुयमि। अॼु जेके हुन पंहिंजा गवाह आंदा जेके सॼो प्लैनिंग तहत हिकिड़ी गवाही ॾियण जे लाइ आया उन्हनि अची करे अॼु इहा स्टेटमेंट ई उॾाए छॾी ऐं इहो पाण एडमिट कयनि अदालत में त को जलसो ई न थियो। हाणे हू तव्हां ॾिसो त न को सिक्योरिटी प्लान हिकिड़ो चेयरमैन आहे बिलावल ज़रदारी ऐं CM सिंध उन्हनि जो हिकिड़ो प्रोग्राम ॿुधायो थो वञे उनजे लाइ न को बि डॉक्यूमेंटल एविडेंस हिननि न ॾिनो कोर्ट खे। ऐं उन खां अलावा हिते अची करे जेको असांजे वकील साहब उन्हनि खां सवाल कया उन्हनि में हिननि कंहिं बि सवाल जो प्रॉपर जवाबु न ॾेई सघिया का बि गवाही न ॾेई सघिया। हिकिड़ो वॾो प्रोग्राम हूंदो आहे तव्हां पाण ॿुधायो त सिंध जो शऊर सम्झे थो त बिलावल ज़रदारी जो प्रोग्राम हुजे ऐं उनजो को बि मीडिया टॉक न हुजे का वेलकम स्पीच न हुजे न को वेलकम हुजे न का स्पीच हुजे। हाणे हू चवंदा असांजो पर्सनल प्रोग्राम हुयो हुनमें असां इनवाइट कयोसीं बिलावल खे हू आयो असां वटि 3 हलियो। सिर्फ़ु इहा गवाही ॾिनी अथनि ऐं उन में का बि जलसे वारो जेको लफ़्ज़ शुरू खां वठी 161 में या 164 में ही चवंदा हुया जलसे का लफ़्ज़ इस्तेमालु थियो ई न आहे। सो अलाह जो शुक्र आहे त हिननि जी गवाही उॾी चुकी आहे ऐं पूरियूं गवाहियूं जेके आहिनि उहे पूरियूं साबित थी चुकियूं। इनशाला बीठा आहियूं बीठा रहंदासीं। नेक्स्ट तारीख़ जेका आहे असांखे 25 तारीख़ मिली आहे ईंदासीं केस परसूं कंदासीं। हाणे जेको डिपेंड करे थो उन कोर्ट ते डिपेंड करे थो। केस मुकमल थी चुको आहे। हाणे जेके आहिनि आर्ग्यूमेंट्स हलनि वकील साहिबान जा इन खां पोइ फतवा आहे।